दरिया रेट ई रेट लॻो पियो आहे। ॿोॾा ई ॿोॾा पोइ पाणीअ पंहिंजो रस्तो चेंज करे छॾियो। हे जो वारीअ जा दड़ा न हुए हितां कढी पाणीअ मां हिन पासे उछलाई त हिते रेट दड़ा थी पिया ऐं पाणीअ पंहिंजो रस्तो हितां ठाहियो। ऐं विच में ॿियो बेड ॾिसो पिया पाणी हींअर सुकी वियो आहे ऐं परियां बि यकी पर लॻो पियो आहे सम्झ वारी वारी आहे ऐं मां आहियां ऐं दरिया आहे सॼो सिंधु दरिया जेको हितां माण्हू पाणी पिया भरीनि हिते गुज़िरियल 15-20 सालनि खां ॻोठ में पाणी जो सिस्टम कोन्हे जे बोर लॻा आहिनि उहे नॉट एबल फॉर ड्रिंक माना जानवर पीओ मरी वञे सो माण्हू हिते दरिया जो पाणी भरणु ईंदा आहिनि गॾनि ते स्कूटरनि ते माना वरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था ऐं असां पाण मुंहिंजो भाउ भरींदो आहे गॾ ते पाणी पहिरीं मां भरींदो हुउसि सो माना असांजो नसुल दर नसुल इहो कमु कंदो पियो अचे असांजा वॾा माना दरिया था पाणी असांखे काव में हिन ज़ुल्म ऐं जबर वारे मुआशिरे में ॾाढा वारे रियासत में को बि असांखे सुख न आहे मिलियो। असांजो रत हुकूमत पी वई आहे असांजे पघरनि मां टैक्स असां मां उगाड़ी करे थी को बि रिलीफ न आहे ॾिनो हुकूमत। ऐं दरिया हींअर बि पंजाब में हिननि जा रस्ता बंदि कया अथनि त जेकॾहिं इहो बंदि थी वियो त माना वॾो क्राइसिस असांखे ॾिसणो पवंदो सिंधी माण्हुनि खे। ऐं इहो सोर्स ऑफ इनकम आहे दरिया जंहिं वटि दरिया न आहिनि मुल्कनि में उहे तबाह ऐं बर्बाद लॻा पिया आहिनि या वरी आहिनि त उन्हनि खे सही तरह इस्तेमालु कनि था माण्हू पंहिंजे ज़राअत में कमु आणीनि था। दोस्त आहे मुंहिंजो अली हसन जेको विञे पियो सियारो नित सियारो लॻो पियो आहे ऐं हिन खां पुछूं था छा फील करे रहिया आहे। हा अली हसन पाणी कोन्हे ॻोठ में सफ़ा लट पइजी आहे दरिया परते वियो आहे थोरो बुलणी पको थी पाण वे दिलि भर असांजी दिलि उहाई आहे असांजी दिलि उहाई आहे पको थी पाण वे दिलि भर असांजी दिलि उहाई आहे। ठीकु आहे जानी चङो हाणे चेटनि में मिलंदासीं।